शहीद बशीर खान कुरैशी जो एक यादगार वाक्यो। मूं कंध तनी जे कान दिनो, मूं कंध तनी जे कान दिनो, जिन कंध झुकाया कातिन जा। एकड़े कौमी कारकुन जे माइटन खां हिकड़ो कत्ल थी पयो। सो बि इत्तफाकन उहे सब वडे ॾे मिंथ करे वया त वडा मेड़ करे हलो, खून बख्श कराए दियो। थियो बि इत्तफाकन आहे ऐं मुखालिफ धुर ताक़तवर हुई। आखिर शहीद बशीर खान कुरैशी निकतो। मेड़ लाए सवें गाड़ियुनि जो काफ़िलो उन ज़ात जे सरदार जे बंगले ते पहुतो। चां बिस्केट वडे जे अॻियां रखियाऊं। वडे चयो त पहिरियां हाल अहवाल वठो। उन सरदार चयो त चांह पियो। वडे चयो न पीअंदुमि। सरदार चयो वडे खे अंदर अचो। कमरे में उहे पहिरियों बि समझी विया हुआ त वडो खून बख्श कराइण आयो आहे। वडो बि ज़िद ते चवेसि पियो त उते सभिनी जे साम्हूं ॻाल्हायो। वडे पंहिंजा हाल ॾिना। उन सरदार चयो त खून जे बदिले संग चटीअ में। वडे चयो मां हिननि सां वाइदो करे आयो आहियां त मां तव्हांखे मुकमिल तौर ते खून माफ़ कराए ॾींदुसि। ॻाल्हि हलंदी रही। शहीद बशीर खान कुरैशी उथी करे चयो त मुंहिंजूं 4 न्याणियूं वेठियूं आहिनि। सुभाणे जंहिं ते वणई पोती विझी वञ, छो त खून माफ़ जो मां उन्हनि सां वाइदो करे आयो आहियां। बसि वडे जे इहे अल्फाज़ चवण सभु कारकुन जज़्बाती थी पिया। वॾा मां मुंहिंजूं न्याणियूं वेठियूं आहिनि। बसि एतिरे में उन मरी वियल शख़्स जो पीउ उथियो। चयईं बशीर खान तूं वॾेरे खे छॾ, मुंहिंजा 3 पुट आहिनि। उन्हनि खे बि कोई छॾ, उहे बि तो मथां माफ़ आहिनि। मुंहिंजूं न्याणियूं बि तव्हां जूं थियूं। तव्हां इहे लफ़्ज़ छो चया? सिंध तुंहिंजे नाले जो सजदो कंदी आहे। तव्हां असांखे गुनाहगार कयो आहे।